नमस्ते, जय झूलेलाल। पहिरीं त उन्हनि सभिनी जे लाइ मालिक खे दुआ कि जिन जो बि सुभाणे पेपर आहे ॾाढो सुठो पेपर करे अचनि ऐं ॾाढी सुठियूं मार्कूं अचनि सभिनी जूं। उन ई हिकु कोशिश में अॼु हिकिड़ी ॿी कोशिश मां कई आहे। पाण हिन शाह जे रसाले मां हिकु हवालो खयो आहे। हवाले खे सुठी तरह कीअं लिखिजे मां तव्हांखे ॿुधाइण थी चाहियां। हीअ जीअं मां खयो आहे, हीअ 2021 में पायल आहे शाह जे रसाले मां। साहिड़ सा सुहिणी साइर पिण सोई आहे निजो ई ॻुझ ॻुझांदड़ ॻाल्हिड़ी। जीअं रसाले में मतिलबु लिखियलु आहे, साहिड़ यानी मेहार, मेहार यानी परमात्मा आहे, जो ई सुहिणी आहे। सुहिणी यानी इंसान, पाण पढ़ियोसीं न, सुहिणी मेहार यानी परमात्मा, सुहिणी यानी इंसान असां, ऐं समुंड यानी सृष्टि खे मञी सघो था। इहा ॻाल्हि हिकु निजो ऐं गूढ़ो राज़ आहे। फिर चए थो ईश्वर, सृष्टि ऐं मनुष्य टे ई हिकु आहिनि। सभु सम्झनि था आत्मा, परमात्मा ऐं ही सभु हिकु ई शइ आहे। त हाणे हिनखे लिखण जो ई हो कि पहिरीं संदर्भ में लिखिणो आहे कि ही सुंदर पंक्तियूं या ही सुंदर सिटूं असांजे किताब शाह जे रसाले मां खयल आहिनि। हवाले में ॾींदासीं कि भई शाह जे रसाले जे इहे सुर सुहिणी मां वरितल आहिनि। हिन में बि लिखियो ही सुंदर सिटूं असांजे शाह जे रसाले जे सुर सुहिणी मां वरितल आहिनि। फिर हिननि जो शाब्दिक अर्थ में शाह साहिब भई सुर सुहिणी में जो द्वारा इंसान खे न छा सम्झाइण जी कोशिश कई आहे, उहो इंसान, परमात्मा, सृष्टि हिकु आहे। हिन सुर में सुहिणी पंहिंजे साहिड़ सां मिलण जे लाइ दरिया में तेज़ प्रवाह जी बि हू नथी करे ऐं हुन में कूदी थी वञे। ऐं हिन में पंहिंजी हिन अर्थ में ई थोरी सी स्टोरी लिखी अचिणी आहे कि भई सुहिणी पंहिंजे प्रिय यानी इज़त बैग खे ॾिसंदे पहचाने थी छॾे, उन सां मिलण जे लाइ ही दरिया में कूदे थी वञे ऐं निराण सां घड़ो मटे थी छॾे। हिनखे ख़बर नथी पए, कचो दिलो खणी करे दरिया में गिड़ी थी पए, पर हिनखे इहो ई हिकु आस हुई कि मूंखे मुंहिंजे साहिड़ सां मिलणो आहे। उहा ई आश खणी करे हीअ दरिया में कूदे थी। इन थोरी सी नंढड़ी सी स्टोरी हीअ लिखणी आहे। फिर हिन में अगरि तव्हां लिखी सघो त हिन जो आध्यात्मिक अर्थ, उन सां मां सोचां थी कि सुठो थी वेंदो। आध्यात्मिक अर्थ लिखंदा कि भई हिन में शाह साहिब छा था ॿुधाइणु चाहिनि कि जीअं शाह साहिब हिन सुर जे हवाले सां इंसान खे सम्झायो आहे त परमात्मा, आत्मा ऐं संसार हिकु ई आहे। इंसान जे अंदरि परमात्मा जो वास आहे। जेको परमात्मा सां प्यारु कंदो आहे सो संसार में ई रही करे बि पंहिंजो पाण खे संसार सां अलॻि थलॻि रखे थो, ऐं जंहिंखे सचे तालिब जी तलाश आहे हू त दरिया में गिरण खां बि नथो डिॼे। इन हिसाब सां तव्हां हिन में थोरी सी पंहिंजी कहाणी इहो लिखी सघो था आध्यात्मिक अर्थ में। ऐं फिर आख़िरी हिन में लिखो शाहिराणी सूंह। जीअं हिन में अनुप्रास अलंकार आहे, अनुप्रास अलंकार में बि हिन में छेका अनुप्रास अलंकार आयल आहे। जीअं साहिड़ सां सुहिणी ॻुझ ॻुझंदड़ ॻाल्हिड़ी। अनुप्रास, हिन छेका अनुप्रास जो इहो ई आहे कि छेका अनुप्रास यानी जिते बि न हिकु वर्ण जो लगातार 2 दफ़ा दोहराव थिए। जीअं हिन में स जो दोहराव थियो आहे, हेठि ग जो दोहराव आहे 3 दफ़ा, त हिन में अनुप्रास अलंकार में छेका अनुप्रास अलंकार खयल आहे। अगरि न बचे ध्यान में त हर कंहिं हिन में अनुप्रास अलंकार त आहे ई आहे, कंहिंमें रूपक अलंकार बि आहे, मानवीकरण बि आहे। उहो तव्हां पंहिंजे उन हवाले खे पढ़ी करे सम्झी करे शाइराणी सूअ में लिखी ईंदा त वधीक सुठो थींदो ऐं उन सां इम्प्रेशन बि सुठो पइजंदो। त मां सम्झां थी तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में आई हूंदी ऐं पेपर सुभाणे ॾाढो सुठो करे ईंदा। जय झूलेलाल। झूलेलाल करे सभिनी जूं बढ़िया में बढ़िया मार्कूं अचनि। जय झूलेलाल।